वफाकी वज़ीर सैयद फ़ख़्र इमाम जी सदारत हेठ थरपारकर में ख़ुसूसी गॾिजाणी थी। संदसि चवणु आहे त हर मैदान में पाक फ़ौज जो किरदार मिसाली रहियो आहे। पाक आर्मी जा सहकार करण ते थोराईंदा आहियूं। ग़िज़ाई तहफ़्फ़ुज़ ऐं तहक़ीक़ वारे वफ़ाकी वज़ीर सैयद फ़ख़्र इमाम जी सदारत हेठ गॾिजाणी में NLCC जे कोऑर्डिनेटर लेफ्टिनेंट जनरल मोहसिन एजाज़ ऐं DG ऑपरेशन एंड प्लान मेजर जनरल सईद अख्तर शिरकत कई। गॾिजाणी में सूबाई नुमाइंदनि जी बि वीडियो लिंक ज़रिए शिरकत खे यकीनी बणायो वियो। गॾिजाणी दौरान ॻाल्हाईंदे वफ़ाकी वज़ीर सैयद फ़ख़्र इमाम चयो त मुल्क जे तहफ़्फ़ुज़ समेत तमीर ऐं तरक़ी जे हर मैदान में पाक फ़ौज जो किरदार मिसाली रहियो आहे। हुन वधीक चयो त समूरनि मामलनि खे गॾियल तौर ते मुंहुं ॾियण सां ई कामयाबी मिलंदी आहे। पाक फ़ौज जा मुकमिल सहकार करण ते थोराईंदा आहियूं। हुन वधीक चयो त ज़रई जिन्सनि ऐं हारियुनि जे मफ़ादनि जो तहफ़्फ़ुज़ में गॾियल ज़िम्मेवारी आहे। असां माकड़ जे ख़ात्मे लाइ बि गॾियल कोशिशूं वठी रहिया आहियूं। वफ़ाकी वज़ीर सैयद फ़ख़्र इमाम थरपारकर में माकड़ जे ख़ात्मे लाइ जारी ऑपरेशन जो बि जाइज़ो वरितो, जंहिं दौरान खेसि ऑपरेशन बाबति ब्रीफिंग पिणु ॾिनी वई।